जहिड़ी तरह जर्मन शाइर गोइती लिखियो हो त चंड लाइ चकोर थियणु ज़रूरी त नाहे, चंड लाइ चकोर थियणु ज़रूरी त नाहे, उहो अव्हांखे पहाड़ी चश्मे में मिली सघे थो। तहिड़ी तरह हाणे बशीर कुरैशी तव्हांखे ग़रीब क़ौमी कारकुननि जे नारनि में नज़र ईंदो। बशीर कुरैशी विञाइजी न वियो आहे, तव्हां हिन खे ॾिसी सघो था मासूम ॿारनि जी अखियुनि में। तव्हां हिन खे हासिलु करे सघो था उन हिमत ऐं हौसले में जेका हिन जी हक़ीक़ी सुञाण हुई। हू जेको इनकलाबी अॻवान ईंदो हो ऐं कुझु देरि जी कचहरी खां पोइ हलियो वेंदो हो, हाणे हू हिकु ई वक़्तु समूरी सिंध में हर जाइ ते तरसियो पियो आहे ऐं हर सुबुह जे सिज जा कोमल किरण, हर सुबुह जे सिज जा कोमल किरण धरतीअ ते उहे लफ़्ज़ लिखंदा रहंदा त दरिया ख़ान दफ़न न थींदा, दरिया ख़ान दफ़न न थींदा।